अर्ज कयो असाबन त साईं क़यामत ॾियारे एॾी ख़ल्क़ में तव्हांखे काथे ॻोल्हियो? पाण फरमायूं त मूंखे वॾेरनि जे टोले में न ॻोल्हिजो। सुभान अल्लाह। मूंखे वज़ीरनि जे टोले में न ॻोल्हिजो, मूंखे काफ़रनि जे टोले में न ॻोल्हिजो, मूंखे ॾाढी कूड़नि जे टोले में न ॻोल्हिजो। मूंखे ॻोल्हिजो त जेके मिसकीन ऐं गुनहगार हुजनि उन्हनि जे टोले में मां मोहम्मद बीठो हूंदुसि। सुभान अल्लाह। हिकिड़ो उन्हनि जे टोले में हूंदुसि, ॿियो मीज़ान ते बीठो हूंदुसि, मूंखे उते ॻोल्हिजो जो पंहिंजे महबूब जा जेके मुंहिंजा उम्मती हिन उन्हनि जा पुड़ मां गौरा कंदुसि नेक वकील जे भाङे सां, ऐं ॿियो पुलसरात जे मथां बीहंदुसि त ख़ैर सां मुंहिंजी उमत टपी वञे, पोइ मां मोहम्मद टपंदुसि, मां अॻे न टपंदुसि। इन्हनि टिनि हंधनि ते मां महबूब खे ॻोल्हिजो, ॿिए हंधि मां क़यामत में कोन लभंदोसां। सुभान अल्लाह।